अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां जो मेज़बान फयाज़ नाइच गुफ़्तगू कंदासूं अॼोके ॾींहं जी अहम ख़बरुनि ते। सभ खां अहम ख़बर जेका आई आहे, सिंध असेंबली में पहिरियों दफ़ो शामिल सिंध असेंबली में मौजूदु समूरियुनि पार्टियुनि जे पारां रेज़ोल्यूशन, हिकिड़े ई क़िस्म जो रेज़ोल्यूशन जेको उहो मूव कयो वियो ऐं सभिनी पार्टियुनि गॾिजी उनखे पास कयो। उहो रेज़ोल्यूशन जेको मुत्तहिदा क़ौम मूवमेंट जे सरबराह जे ख़िलाफ़ु हुयो ऐं जंहिंमें चयो वियो त उन ते जेको आहे बग़ावत जो मुक़दमो दर्ज कयो वञे। उन महिल रेज़ोल्यूशन में न सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी PTI फंक्शनल लीग पर ख़ुदि मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जे तरफ़ां सैयद सरदार अहमद बि उहो रेज़ोल्यूशन मूव करण वारनि में शामिलु हुयो। गुफ़्तगू कयूं था इन मंज़रनामे ते मुल्क जा नामियारा सहाफ़ी ऐं सीनियर तजदीदगार जनाब सोहेल सांगी साहब असां गॾु नचो त उन सां गुफ़्तगू कयूं। सोहेल सांगी साहब, अस्सलाम वालेकुम। सांगी साहब, इहो छा जेके कंहिं ज़माने में ॿुधंदा हुआसीं मंज़िल नहीं रहनुमा चाहिए, उहो त अॼु रहनुमा जे ख़िलाफ़ु रेज़ोल्यूशन पिया मूव कनि। ॾिसो, हिन वक़्तु सॼो जेको मंज़रनामो जीअं चेंज थियो आहे, उन खां पोइ सूरत जेका आहे सा उन इहो ई मुतालबो करे त या त ही मुकमिल तौर ते मतिलबु त पंहिंजी इन पार्टी खे या जेको इहो पार्टी जहिड़े नमूने सां मुहाजिरनि जी इन जो नैरेटिव हिकिड़ो ॾींदी रही आहे, उन ते हथु खणनि त इन ॻाल्हि खे सिर्फ़ु कयो त कंहिं न कंहिं तरीक़े सां असीं पंहिंजे इन खे बरक़रार रखंदे करे हुन खां डिसोसिएशन जो ऐलान कयूं। ऐं इन में जेको इज़हारुल हसन साहब जी जेका तक़रीर आहे, उन खे जेकॾहिं गौर सां तव्हां ॾिसंदो त मौजूदु आहे, जंहिंमें हू चयो थो या त असीं मुल्क छॾे हलिया वञूं आहे या पार्टी मटायूं आहे, ऐं या इहो आहे त असां उन बदिरां असां ॾुखियो रस्तो अख़्तियार कयो। ॾुखियो रस्तो अख़्तियार कयो त उन मतिलबु इहो हिन जेको आहे उन साॻे नैरेटिव खे बरक़रार रखियो आहे। ऐं इन में आऊं सम्झां थो त ठीकु आहे, उनखां डिसोसिएशन जेका आहे अल्ताफ़ हुसैन खां, उहो उन पंहिंजी जाइ ते ठीकु आहे। उन सां गॾु मतिलबु मुख़्तलिफ़ जेके सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि बि हिकिड़ो साथ ॾिनो आहे, कंहिं न कंहिं तरीक़े सां इहो सॼे मामले खे हिकु पासीरो कजे। ऐं तव्हांखे शायदि यादि हूंदो त साईं ख़ुर्शीद शाह साहिब बि जॾहिं इहो सॼो हुन ते 22 तारीख़ ते थियो पियो मामिलो, तॾहिं इहो बयानु ॾिनो त हिन कम में जेको आहे सियासी पार्टियुनि जो बि रोल आहे। त उन खां हिकिड़ो ॾींहुं अॻे नवाज़ लीग जा कुझु अॻुवान ऐं जेको आहे सो पीपल्स पार्टी जा अॻुवान फारूक सत्तार सां मुलाक़ात कई। जी साईं। पर सांगी साहब, तव्हां सम्झो था त इन तरीक़े सां को वॾी अचीवमेंट आहे पाकिस्तान जी रियासत जी? असल में मतिलबु ही जंहिं तरीक़े सां कनि, आउं सम्झां थो त उनखे पॉलिटिकली हैंडल करणु खपे हा। ऐं जेके मुक़दमे वारी ॻाल्हियूं आहिनि, इहे त जेके चवनि था ऐं जेके चवनि था असां वटि उनजा बाक़ाइदा सबूत आहिनि, त उहे सबूत जीअं अॻु बि चवंदा रहिया आहिनि त असां वटि आहिनि, त भई उहे सबूत जेके आहिनि त पोइ उनजे ख़िलाफ़ु हुकूमत कार्रवाई करे। उन लाइ सिंध असेंबली जी करारदाद जो छो इंतज़ारु पियो कयो वञे, इहो हिकिड़ो त ॾाढो अहम सुवालु आहे। भई इहो जेके गद्दारी जो अहिड़े क़िस्म जेके केस दाख़िल थींदा आहिनि, सिडिशन केसिस, उहो फेडरल गवर्नमेंट जे इंस्ट्रक्शन कई थींदा आहिनि, उनजी अप्रूवल सां ई थींदा आहिनि। उन मां कंहिं बि उन खे मतिलबु सिंध कंहिं बि असेंबली जे करारदाद जी उहा का न हूंदी आहे। पाण ॾिसो, पाण वटि जॾहिं इहो वली ख़ान जे ख़िलाफ़ बि केस हलियो, जेके ऐं वली ख़ान ॿियनि नैब जे अॻुवान जे ख़िलाफ़ बि, त उन में कंहिं बि असेंबली जी करारदाद जी ज़रूरत कोन्हे, तव्हां वटि ऑलरेडी मौजूदु आहे। उनजो ही त हिकिड़ो पॉलिटिकली इन्हनि सॼो इहो कयो आहे ऐं इन्हनि हिकिड़ी हद ताईं इन ॻाल्हि खे सपोर्ट कयो आहे त MQM जी जेका हाणे जेका क़यादत आहे, जेका फारूक सत्तार जी अॻुवाणी बीठी आहे, हुनखे मदद ॾियण जे लाइ, उनखे सपोर्ट ॾियण जे लाइ हिननि इहो कयो आहे। छाकाणि जो उतां लंडन बेस जेके आहिनि, हुननि अमरान चयो आहे त भई अल्ताफ़ हुसैन अञा ताईं असांजो अॻुवान आहे। त उनजे तोड़ जे लाइ ही टिनि पार्टियुनि खां जेको आहे सो मदद वरिती वई आहे। उहे इन ॻाल्हि ते चवनि त भई ठीकु आहे, असीं इन ॻाल्हि ते MQM जी जेका पाकिस्तान बेस क़यादत आहे उन सां गॾु आहे। अच्छा, जॾहिं लंडन जी क़यादत रिवोल्ट करे थी पंहिंजो क़बूल नथी करे, जेका हितां जी MQM पाकिस्तान जो जेके क़यादत खे, पोइ साॻे वक़्तु इज़हारुल हसन बदिजे थो, तव्हांजे ख़्याल में उन्हनि पंहिंजो एक्शन सां मां छा मतिलबु वठिजे?
ख़ालक त ॾिसो न, हिन में ॿ शयूं आहिनि। हिकिड़ी शइ इहा आहे त तव्हां उन नैरेटिव खे बचाए उनजी जेका आहे सा ॿियनि सियासी जमातनि वटां हुनजी क़बूलियत वठो। ठीकु आहे, ॿियनि पार्टियुनि वठां ऐं तव्हांजी जेका हिते एस्टेब्लिशमेंट आहे मुख़्तलिफ़ इदारा उन्हनि वटां। ॿी सूरत हाल इहा आहे त भई जेको तव्हां उन क़यादत सां ई लॻा रहो ऐं उनजे नतीजे में मतिलबु जेके एक्शन्स जंहिंजो हुन पाण पंहिंजी तक़रीर में कयो आहे उन्हनि खे असीं फेस करियूं। हुन में इन ॻाल्हि जो डपु वधीक हुयो त हुन सां हिनखे वधीक जेको आहे सो ॾुखियाई पैदा थिए आहे। उन बदिरां हुननि हीउ रस्तो हिकिड़ो अख़्तियार कयो आहे। ऐं बाक़ी इहो अञा ताईं ज़ारत उनखे अञा सिंधी में जेको पाण चवंदा अछिरजण में थोरो वक़्तु लॻंदो त एक्चुअली जेके बि एमक्यूएम जा फॉलोअर हुया अॻे उहे अल्ताफ़ सां गॾु वञी बीहनि था या फारूक सत्तार बि जेका पाकिस्तान बेस क़यादत आहे उन्हनि जी जेका सियासत जा तरीक़ेकार आहे हिकमत अमली आहे उन सां गॾु बीहनि था। इहो मतिलबु थियण में थोरो वक़्तु लॻंदो। अच्छा, एमक्यूएम मुंहिंजो ख़्यालु आहे कि महसूसु कयो थिए पाकिस्तान बेस्ड एमक्यूएम त हू अकेले सिर इन खे न पिया मुंहुं ॾेई सघनि। इन करे हिननि जेको आहे हुनजो हिकिड़ो पॉलिटिकल बेनिफिट वठण जे लाइ असेंबली जी करारदार जो सहारो वरितो। अच्छा, हाणे जेको PSP ठही आहे मुस्तफ़ा कमाल जी, ॿी पार्टी जेका ठही आहे पंहिंजो फारूक सत्तार जी क़यादत में, तव्हां चओ था अल्ताफ़ जा लॉयलिस्ट जेके आहिनि उहे बल्कि लंडन क़यादत जा लॉयलिस्ट जेके आहिनि उहे भी पंहिंजो सेपरेट का एंटिटी ठाहींदा या उहे अंडरग्राउंड रहंदा? मुंहिंजे ख़्याल में इहा हा मुंहिंजी सवेल ॿुधायो त एग्ज़ैक्टली जेका पोज़ीशन क्लियर थींदी उन क्षण में पाण खे अञा ताईं हफ़्तो 10 ॾींहं लॻंदो छो त अहिड़े क़िस्म जी हिननि जे अंदरि रही आहे सूरत हाल। ऐं इहो को मतिलबु त ओचितो को उहो कोन थियो आहे। इन में एमक्यूएम जे अंदरि जेका ग्रुप बंदी आहे इन में क़यादत खे कैप्चर करण जे लाइ जेके मुख़्तलिफ़ ग्रुप पाण में विढ़ंदा रहिया आहिनि ऐं हिक ॿिए खे निशानो बणाईंदा रहिया आहिनि। उहो छा चइबो आहे उनखे पॉलिटिकली बि लाबियुनि में बि ऐं कॾहिं कॾहिं इहो बि थींदो रहियो आहे जंहिंखे चऊं फिज़िकली उहो जो कंदा रहिया आहिनि त उहा जंगी जेका आहे अंदरि में इलाही अरसे खां हली पई जंहिंखे मतिलबु पाण चई सघूं था त 4 साल जे लॻभॻि जो अर्सो आहे। उहो सॼो जॾहिं इहो थियो उनखां पोइ जेको ऑपरेशन शुरू थियो उनखां पोइ एस्टेब्लिशमेंट हिकिड़ो डिफरेंट क़िस्म जो एटीट्यूड वठण जो ॾेखाव ॾिनो। उनखां पोइ जेका आहे त सॼी इहा सूरत हाल चेंज थी आहे। पर उन जे बावजूद बि इन शइ खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे त जेको एमक्यूएम जो आम फॉलोअर हुयो उहो हाणे इन सूरत हाल में कंहिंसां गॾु बीहे थो, लंडन बेस्ड क़यादत सां या पाकिस्तान बेस्ड क़यादत सां। बाक़ी जेका मुस्तफ़ा कमाल साहब वारी जेका पार्टी आहे पाक सरज़मीन पार्टी, आऊं नथो सम्झां त इन सां गॾु के माण्हू वेंदा ख़ासि करे सां इन सूरत हाल में जॾहिं फारूक सत्तार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हिकिड़ो छा चवंदा आहिनि त बहितर ऑप्शन ऐं हुनखां जेको आहे सो हिकिड़ो हू जेको सम्झी सघनि था त इहो असांजे हिन नैरेटिव खे बि वधीक वेझो आहे ऐं शायदि इन सां वधीक अॻिते वठी वञी सघूं था त हू आऊं नथो सम्झां त उहो जेको आहे जेको एग्ज़ैक्टली पार्टी जे लाइ लिस्ट आहे उहो पे कंहिं पासे। अच्छा, हाणे फारूक सत्तार लाइ इन पार्टी खे हलाइणु उनजी क़यादत में पार्टी जो हलणु तव्हांखे लॻे थो त अल्ताफ़ सेन जी त ख़ैर हिकिड़ी शख़्सियत हुई उनजो उहो जंहिं लेवल ते हू बीठो हुयो ऐं बाक़ी पार्टी क़यादत माना जॾहिं चवंदो हुयो जेको हुकुम कंदो हुयो उनजे ज़बान मां जेको निकिरंदो हुयो उहो पार्टी जी पॉलिसी बि हूंदी हुई, पार्टी जो आइन बि उहो हूंदो हुयो, पार्टी जी पंहिंजो हिकमत अमली बि उहा हूंदी। हाणे फारूक सत्तार लाइ इहो मुमकिन आहे त अहिड़ी पार्टी जेका हुकुमनि जे ताबे हलंदी रही आहे एतिरनि सालनि खां वठी उहा इन नमूने सां उनखे हलाए सघे? इनखे हाणे सॼी जेको बि इन नैरेटिव जे तहत जेका हिन खां अॻु में पॉलिटिक्स थींदी रही आहे उन्हनि खे पंहिंजे पॉलिटिक्स जो तरीक़ो तब्दील करणो पवंदो जेको ही करण ॾे वञनि पिया। ठीकु आहे, ऐं उन ॻाल्हि जी गुंजाइश मौजूदु आहे त इहो थी सघे थो।
पर असल में उहा इहा शइ पंहिंजी जाइ ते आहे त ही को अहिड़े क़िस्म सां पार्टी बणिजी अचे जेका जीअं हिकिड़ी सिंधियन डेमोक्रेटिक ऐं पार्टी जंहिंमें लिसानियत जो एॾो को डोमिनेशन न हुजे ऐं उन जेको नैरेटिव जेको आहे उहो बि अहिड़ो हुजे जंहिंमें हर क़िस्म जो माण्हू बची सघे त उहा जेका डाइवर्सिटी सां जेका थिए उन जो थियणु त मुश्किल आहे। उन हिकिड़े ख़ासि उन दाइरे खे हिकिड़े ख़ासि उन सेक्शन ऑफ सोसाइटी खे अट्रैक्ट करे उन ख़ासि नैरेटिव जे तहत बरक़रार रखंदे करे ही पंहिंजी का जॻह जेका आहे सा छॾणु न पिया चाहिनि, उहा जाइ जेका हर सूरत में बरक़रार रखणु पिया चाहिनि ऐं उनखे हिकिड़ी हद ताईं असांजी जेके इदारा आहिनि उहे बि हुनखे मञता ॾियनि था ऐं सियासी पार्टियुनि बि इहो गॾिजी करे हिकिड़े तरीक़े हुनखे हिकिड़ी मञता ॾिनी आहे। अच्छा, हाणे 7 ॾहाका लॻभॻि थी विया आहिनि ऐं इहो जेको नैरेटिव आहे जेको अल्ताफ़ सेन बज़ाहिर शुरू कयो पर असांखे उहो माज़ी में बि नज़रे थो जॾहिं 71 में भली अल्ताफ़ सेन कोन हुयो तॾहिं बि जेको आहे जेको नारा पिया लॻा ऐं ॿोली जे बिल ते जेके राइट्स थिया उन खां पहिरियों जेको आहे असां ॾिठोसीं त 48 में बि जेको इन तरह जूं शयूं असांखे नज़र आयूं। हीउ जेको कराची जी पॉलिटिक्स जे अंदरि जेको इहो एलिमेंट आहे तव्हांजे ख़्याल में इहो सॼी सिंध सां या सॼे पाकिस्तान सां मेन स्ट्रीम थियण ॾांहुं वेंदो या तव्हांखे लॻे थो त इहो हिन सॼनि तब्दीलियुनि सां उन्हनि जो मेन स्ट्रीम थियण जो को इम्कान कोन्हे को? ॾिसो, हिन में ॾाढी इंट्रेस्टिंग शइ आहे उहा इहा आहे त कराची जो शहर मतिलबु लेट 60s ताईं इहे सभई जेके बि तव्हां चयो पिया नारा वारा पंहिंजी जाइ ते लॻा पए उन नारनि जी का वुक़त का हैसियत कोन हुई। कराची जो जेको सॼो प्रोफाइल लेट 60s ताईं हिकिड़ो लिबरल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव इन जे तौर ते रहियो आहे। वॾियूं वॾियूं जेके आहिनि ट्रेड यूनियन प्रोग्रेसिव तहरीकूं हलियूं आहिनि, वॾा वॾा माण्हू पैदा थिया आहिनि। उहो जेको आहे उन खां पोइ जो दौरु आहे जंहिंमें इहो सॼो मतिलबु सूरत चेंज थी आहे, जंहिंमें इहो इन नारे जेका आहे सा वधीक शिदत अख़्तियार कई आहे ऐं उन जे लाइ हिकिड़ा ख़ासि क़िस्म जा बंदोबस्त कया विया जंहिंखां पोइ वञी इहा सूरत बीठी आहे। त कराची जो जेको असुल आहे जेको डेमोग्राफी आहे उहा बि हाणे इलाही चेंज थी वई आहे। ठीकु आहे, उन डेमोग्राफी खे जेको सम्झणु उनखे क़बूल करणु एतिरो ई अहम आहे जेतिरो तव्हां मिसाल जे तौर ते जेकॾहिं इनखे मञूं था त भई ठीकु आहे एनसीओ बि हिकिड़ो पॉलिटिकल फोर्स आहे उन तौर ते त पोइ साॻिए वक़्तु तव्हांखे इन हक़ीक़त खे मञणो पवंदो त कराची जी डेमोग्राफी उहा न आहे जेका तव्हांखे 80s में हुई या लेटेस्ट थे समवेयर अर्ली 90s में हुई। इन वक़्तु ऑल टुगेदर हिकिड़ी डिफरेंट सिचुएशन आहे। इन खे साम्हूं रखी करे मतिलबु कराची जे बारे में जेके तव्हांखे पॉलिटिकल या जेके थींदा आहिनि एडमिनिस्ट्रेटिव डिसीजन जेके वठणा पवंदा उहे उन खे ॾिसी वठणा पवंदा। बाक़ी इहा शइ जेका असां कराची जे खाते में इहो जेको हरूभरू या विधी थी वञे त जेको मुहाजिरत वारो जेको नारो आहे इन नारे जी भली खणी कॾहिं बि लॻंदो पियो हुजे पर हुनजी पॉपुलरिटी जेका आहे सा 70s खां पोइ जो किसो आहे, बल्कि 80s जो किसो आहे या लेट 70s जो किसो आहे। हुन खां अॻु में तव्हांखे कराची जो इहो प्रोफाइल या सुञाणप जेका आहे उहा नथी मिले या उते जेके पॉलिटिकल मूवमेंट जेके बि हर क़िस्म जेका आहे या मज़दूरनि जी चिरकुर या सॼी थींदी रही आहे उहो बिल्कुलु लेकिन उनखां पोइ जो साईं साहब पीपुल्स पार्टी भी कराची जी वॾी पार्टी नथी थी सघे, मुस्लिम लीग नून भी कराची जी वॾी पार्टी नथी थी सघे, PTI भी पाकिस्तान जी वॾी पार्टी नथी थी सघे कराची जी। त इहो जेको कराची आहे जेका मेन स्ट्रीम जूं वॾियूं पार्टियूं आहिनि उन्हनि खे स्पेस नथो ॾिए। मुसलसल जेको आहे हिकिड़ी पार्टी जेका उनजी लिसानियत जी सियासत करे थी पई उन जे वर चढ़ियल आहे। तव्हांजे ख़्याल में इन मां निकिरण जे लाइ को तव्हांखे नियर फ्यूचर में को इम्कान नज़र अचे थो? हाणे इन में ॾिसो न पीपुल्स पार्टी इलाही ग़लतियूं कयूं आहिनि। उहे ग़लतियूं पीपुल्स पार्टी जेकॾहिं ॻणिजनि त उहे सिर्फ़ु इन कराची जी हद ताईं न आहिनि, सिर्फ़ु सिंध जी हद ताईं न आहिनि, पाकिस्तान जे लेवल ताईं बि हुन जूं जेके ग़लतियूं आहिनि त उन में उन इहो जेको आहे इलाही शयूं विञायूं आहिनि पाण ॾिसूं पिया था। हिकिड़ो त सॼो जेको उनजो इहो आहे त पीपुल्स पार्टी पंहिंजे जेको इन सॼे उहो इफ़ेक्टिव रोल अदा करे सघे त पोइ उहो हुन न कयो
उन खां पोइ जेका सूरत थी उन में कुझु पीपुल्स पार्टी खे या डेमोक्रेटिक फोर्सिस खे उन्हनि खे कंट्रास्ट करण जे लाइ काउंटर करण जे लाइ एमक्यूएम जेका आहे सा आई आहे, ठीकु आहे न। त इन करे हुनखे जेका आहे इन अहिड़े क़िस्म जी पॉलिटिक्स खे जॻह ॾियारी वञे थी, हुनखे आसानी सां मिली वञे थी। त पीपुल्स पार्टी जे लाइ इन जे करे ॾुखियाई थी। हिकिड़ो त हुनजी पंहिंजूं जेके बि ग़लतियूं चइजनि या नालाइकियूं चइजनि, जेको पाण चऊं, उहे पंहिंजी जाइ ते, पर हुन सां गॾोगॾु अहिड़े क़िस्म जूं हिकिड़ियूं कंडीशन्स ठही वयूं जंहिंमें हिननि कमु कयो। उन सां गॾोगॾु ही जेके आहिनि हिकिड़ो सब्जेक्टिव एलिमेंट शामिलु थी वियो, उहो शामिलु कराइण जे लाइ ज़ाहिर इलाही सारा सरकारी शयूं हुन में शामिलु हुयूं। उन नतीजे में इहा सूरत वञी बीठी। ऐं उन में ॿियूं बि जेके आहिनि जेके मेन स्ट्रीम जी पार्टियूं, त मेन स्ट्रीम जी पार्टियुनि जे लाइ बि जेका स्पेस जेका आहे सा उहा घटी। हाणे हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां लोकल पार्टीज़ जेके इलेक्शन्स थियूं आहिनि उहे उन्हनि जो थोरो जेकॾहिं जाइज़ो वठंदो त उन थोरो तव्हांखे हिकिड़ी तब्दीली नज़र ईंदी। मिसाल जे तौर ते इहो आहे त भई पार्टी जेके आहिनि इहे GMC थी आहे, ठीकु आहे। ऐं पहिरियों दफ़ो इलाही अरसे खां पोइ जेको हिते पंजाबी सेटलर हो, हुन हिकिड़ो त पुराणो जॾहिं सरवर अहवान साहिबु हिते पख्तून पंजाबी इताद वारी पॉलिटिक्स करे इज़त करण जी कोशिशि कई, त उहो त सॼो हुयो उनखे त भई MQM खे अहिड़े एलिमेंट खे कंट्रास्ट करण जे लाइ। पर हाणे जेको थियो आहे उहो हिन खां थोरो मुख़्तलिफ़ आहे। हिन में नवाज़ लीग जेको आहे उहो लोकल पार्टीज़ में थोरो ॾेखाव ॾिनो आहे। हाणे हू वधीक केतिरो इनखे असर करे थी त हिकिड़ी स्पेस वठी सघे थी। ऐं साॻे तरीक़े सां हिते जेका पख्तून आबादी आहे उन जो हिकिड़ो पंहिंजो रहियो आहे, ऐं उहा या त वेंदी रही आहे हिन जे खाते में JUI जे खाते में, या कॾहिं जमात इस्लामी जे खाते में, या त जेको आहे कॾहिं कॾहिं जेको आहे सो पंहिंजे ANP जे खाते में वेंदी रही आहे। हाणे उहो बि जेकॾहिं अहिड़े नमूने सां पंहिंजे पाण खे डेमोक्रेटिकली फंक्शन कनि थियूं त पोइ सूरत हाल हिकिड़ी बहितर थी सघे थी। बाक़ी इहो करण त भई छाकाणि जो हिते पख्तून आबादी आहे उहा जेका आहे ANP खे क़बूल कंदी, जेका पंजाबी आबादी आहे उहा नवाज़ लीग खे क़बूल कंदी, जेका सिंधी आबादी आहे उहा पीपुल्स पार्टी क़बूल कंदी, जेका मुहाजिर आबादी आहे उहा MQM खे क़बूल कंदी। ऐं अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं पॉलिसियूं पॉलिटिक्स हिकमत मिलियूं उहो का पार्टी ठाहे या असांजी जेका एस्टेब्लिशमेंट ठाहे त उन सां कमु जेको आहे वधीक ख़राबु थींदो, को सुधरंदो। वॾी महिरबानी सोहेल सांगी साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, मुल्क जा सीनियर सहाफ़ी नामिर तर्जुमेगार सोहेल सांगी साहब असां टेलीफोन लाइन ते गॾु हुआ। गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। सिंध असेंबली मुतहदा क़ौम मूवमेंट जे सरबराह ख़िलाफ़ जेको आहे रिथ पास कई आहे, जंहिंमें रिथ आणण में मुतहदा क़ौमी मूवमेंट जो सीनियर अॻुवाण पार्लियामानी अॻुवाण सैयद सरदार अहमद सां गॾोगॾु फंक्शन लीग पीपुल्स पार्टी PTI जे मेंबरनि मुख़्तलिफ़ रिथूं आंदियूं आहिनि ऐं उहे अक्सर राय सां पास कई वई आहे रिथ। वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी अची इन सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, जो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं, गुफ़्तगू कयूं था मुल्क जे सियासी मंज़रनामे ते। शुरू कंदासूं कराची खां, जिते अॼु रेज़ोल्यूशन पास थियो आहे ऐं साॻिए वक़्तु हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे लाॻापनि जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासूं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि मुल्क जा सीनियर सहाफ़ी ऐं नामियारा तर्जुमेगार जनाब इम्तियाज़ आलम साहब। इम्तियाज़ साहब, किस तरह देख रहे हैं आज सिंध असेंबली ने रेजोल्यूशन पास किया है मुत्तहदा कौम मूवमेंट के सरबराह के खिलाफ, और उसमें मुत्तहदा कौम मूवमेंट खुद भी रेजोल्यूशन मूव करने में सैयद सरदार अहमद शामिल थे। इस मामले को किस तरह देखते हैं आप? मेरा ख्याल है कि अब फाइनल ड्रॉप सीन हो गया और ये जो अपनी आज़ादी हासिल की है पाकिस्तान की मुत्तहदा कौमी मूवमेंट ने, ये एक जो ये प्रोसेस शुरू किया था इन्होंने अपने आप को लाताल्लुक करते हुए और अपने हल्का इंतखाब को से ना कटते हुए, मैं समझता हूँ कि ये दानिशमंदाना इनकी कदम है। लेकिन मैं समझता हूँ साथ ही कि अब MQM में असल झगड़ा अब शुरू होगा। वो किस तरह सर?
دیکھیے قائد تحریک جو ہے غائب نہیں ہو گئے اور ان کے ماننے چاہنے والے بھی بہت ہیں، اور ان لوگوں کو ایک بڑے چیلنج کا سامنا ہوگا کہ کیسے بالکل الطاف بھائی کو لوگوں کی یادوں سے محو کر دیں اور کس طرح وہ ان کے پیروکاروں کو اپنے ساتھ جوڑے رکھیں. یہ ایک بڑا چیلنج ہوگا اور شاید یہ جھگڑا بہت شدت اختیار کر جائے. تو آپ آنے والے دنوں میں کوئی وائلنس دیکھ رہے ہیں کراچی ایسا بھی ہو سکتا ہے، ایسا ہو سکتا ہے، لیکن ابھی میں کہہ نہیں سکتا کہ آیا جو الطاف کے وفادار ہیں وہ اس وقت ایسا کریں گے، آیا اس کے حالات ہیں یا نہیں ہیں، یا انتظار کریں گے. لیکن میں یہ دیکھتا ہوں کہ ایک شدید قسم کی اندرونی خلفشار ایم کیو ایم میں ہوگی. تو آپ کے خیال میں اس کیفیت کے اندر جب یہ صورتحال ہے تو آپ کیا سمجھتے ہیں کہ پی ایس پی، فاروق ستار اور لندن قیادت کے جو وفادار اور پھر جو ہے وہ اپنا حقیقی، یہ چاروں میں سے اسپیس کون زیادہ گین کر سکے گا؟ دیکھیے وہ جو پاکستان پتہ نہیں کون سی پارٹی ہے، کیا نام ہے اس کا، آپ بتا رہے ہیں، وہ تو پاک کچھ نہیں ہے سرزمین پارٹی، پاک سرزمین ان کا کوئی فیوچر نہیں ہے، کوئی مستقبل مجھے نظر نہیں آتا. اچھا، وہ یا تو ان کے ساتھ شامل ہو جائیں یا پھر وہ گھر بیٹھ جائیں گے. لوگوں کو کوئی ان کا تاثر اچھا نہیں رہا ایم کیو ایم کے حلقہ انتخاب کے اندر، لہذا وہ کوئی گین نہیں کریں گے اس سے. مجھے معلوم نہیں کہ مہاجر قومی موومنٹ کے ساتھ یہ لوگ کس طرح، جو دوسرا گروپ ہے مہاجر قومی موومنٹ کے نام سے، ان کی اور ان کے درمیان کیا بات ہو سکتی ہے. یہ ڈپینڈ کرے گا کہ جو ملیٹنٹ ونگ تھا ایم کیو ایم کا جو پاکستانی میں ہے وہ کدھر جائے گا. اگر تو وہ الطاف کی طرف جائے گا تو پھر یہ مجبور ہوں گے کہ یہ مہاجر قومی موومنٹ کے ساتھ تعلق کو بڑھائیں، نہیں تو شاید انہیں مشکل پیش آئے اگر یہ ایسا ہوا تو. تو آپ کے خیال میں یہ جو نیریٹو ہے پولیٹکس کا یہ ابھی زندہ رہے گا؟ میں اس طریقے میں کہہ رہا ہوں کہ ایم کیو ایم میں ایک تقسیم کا آج بنیاد رکھ دی گئی ہے، کیونکہ انہوں نے انکار کر دیا جو لندن کی ایم کیو ایم ہے کہ ہم انہیں خارج بھی کر دیا، اور انہوں نے کہا کہ نہیں آپ جو اصرار کر رہے ہیں کہ مائنس الطاف والی بات نہیں مانیں گے. تو آج انہوں نے ایم کیو ایم نے کہہ دیا پاکستان کی نہیں کہ ہمارا تعلق نہیں ہوگا. تو لہذا یہ جو قرارداد آئی ہے اس سے ایک خط آج کھینچ دیا ہے پاکستان کی متحدہ قومی موومنٹ نے، اور ظاہر ہے اس کا رد عمل ہوگا. اچھا، ہندوستان اور پاکستان کے تعلقات کو کس طرح دیکھتے ہیں؟ آپ نے بڑی چھلانگ لگائی. چھلانگ لگانی پڑی. ہندوستان اور پاکستان کے تعلقات اسے بہت نازک مرحلے میں ہیں، ایک خوفناک موڑ پر ہیں، اور شکر ہے کہ یہ فوجی رستہ اختیار نہیں کیا گیا. فی الحال اتنا نظر آ رہا ہے کہ شاید لائن آف کنٹرول کو گرم کیا جا رہا ہے، اور آج صبح تک میں سن رہا تھا خبریں تو وہاں پہ ایک لڑائی جاری تھی ملیٹنٹس کے درمیان اور بھارت کی افواج کے درمیان اری کے قریب ہی. اور یہ کہ بھارت کی دہشت گردی کے خلاف جو مہم ہے اس کے حوالے سے جو پاکستان کو وہ بریکٹ کر رہے ہیں اسے کافی پذیر آئی ہے مغرب میں، اور ہمیں جو ہمارا اصولی موقف ہے کشمیر پہ اس کی بات پہ وہ اثر انداز ہو رہی ہے اری کا واقعہ. تو لہذا جب آج وزیر اعظم تقریر کریں گے تو ان کے سامنے بڑا مسئلہ ہوگا کہ جو دنیا کے شکوک ہیں پاکستان کے حوالے سے وہ اسے کتنا دور کر پاتے ہیں. لیکن پاکستان نے تو ایک اور طریقہ لیا ہوا ہے، جو کیری کے ساتھ ملاقات ہوئی ہے اس میں پاکستان نے ہندوستان کی بلوچستان اور پاکستان کے کلبھوشن سے لے کر ان سارے معاملات پہ اپنا وہ ان کو دیا ہے، اور دوسرے ممالک کو بھی وہ دے رہے ہیں. تو یہ جو پاکستان کی موو ہے اس کو آپ نہیں سمجھتے کہ اگر وہ اس میں اسٹرینتھ ہے تو وہ پھر ہندوستان کو بیک فٹ پہ ڈالے گی؟ دیکھیے جان کیری کے حوالے سے
اگلے دن جو وہاں سے بیان آیا ہے واشنگٹن سے، اس میں انہوں نے کہا ہے کہ سیکرٹری آف اسٹیٹ نے یعنی وزیر خارجہ نے دہشت گردی پہ تشویش کا اظہار کیا ہے اور پاکستان سے کہا ہے کہ وہ اس معاملے میں مزید اقدامات کرے اور اپنی سرزمین کو استعمال نہ ہونے دے۔ یہ جو ورژن آیا ہے امریکہ کا، اس سے تو یہی ظاہر ہوتا ہے کہ پاکستان کی بات سنی گئی ہے، لیکن پاکستان سے کہا گیا ہے کہ آپ یہ جو مطالبہ یہی کیا گیا ہے کہ آپ اپنی زمین کو، سرزمین کو دوسرے ملکوں کے خلاف دہشت گردی کے لیے استعمال نہ ہونے دیں۔ یہ ایک بہت ہی ایک مشکل صورتحال پیدا ہوتی ہے پاکستان کی سفارتکاری کے لیے۔ آپ نے کہا میں نے چھلانگ لگا دی، لیکن میں پھر اسی مدعے پر آتا ہوں کہ کراچی کو ریلیٹ کیا جا رہا ہے کشمیر کے ساتھ، اور وہ تجزیہ نگار پاکستان کے بھی وہ کہہ رہے ہیں کہ کراچی کے اندر یہ جو تقریر ہوئی تھی 22 تاریخ کو، وہ دراصل وہ جو فوکس تھا کشمیر کی اس پہ، اس کو ڈائیورٹ کرنے کے لیے ہوئی تھی، اور یہاں پہ کچھ اس طرح کروانا چاہتے تھے کہ تاکہ یہاں کی صورتحال اور وہاں کی صورتحال کو کمپیریزن کیا جا سکے۔ دیکھیے، اس میں ایک دلچسپ مماثلت ہے کہ بھارت جو ہے کشمیر کے معاملے کو انٹرنیشنلائز یا ایکسٹرنلائز کرنا چاہتا ہے کہ اس میں بیرونی ہاتھ ہے، اور اسی طرح پاکستان جو بلوچستان کا مسئلہ ہے اس کے بارے میں کہتا ہے کہ اس کے پیچھے بیرونی ہاتھ ہے۔ اچھا، دونوں ملک ہی کچھ سیاسی حل تلاش کرنے کی طرف راغب نہیں ہیں اور ملٹری سلوشن کی طرف راغب ہے۔ دونوں میں بڑا فرق ہے، بلوچستان میں اور کشمیر میں۔ کشمیر پاکستان کا ضروری معاملہ ہے اور بھارت اس میں پارٹی نہیں ہے، یا کوئی اور ملک اس میں پارٹی نہیں ہے۔ یہ ہمارا پاکستان کا بلوچ عوام کا معاملہ ہے۔ اور تیسری بات یہ ہے کہ پاکستان لیکن کشمیر تو ظاہر ہے اس طرح نہیں ہے، کشمیر تو پلیبسٹ کے لیے یون کی ریزولوشن پڑے ہوئے ہیں۔ ہاں، اسی لیے میں کہہ رہا ہوں کہ فرق ہے۔ لیکن جو بات ہمیں نظر آ رہی ہے وہ یہ کہ تینوں ملک جو ہیں وہ آپسی جھگڑوں کی وجہ سے ایک دوسرے کے خلاف کارروائیوں میں ملوث ہیں۔ ایک بڑی خوفناک پراکسی وار چل رہی ہے، جو آپ نے حوالہ دیا کشمیر کا، اور آپ نے حوالہ دیا کراچی کا اور بلوچستان کا۔ اب بھارت نے کشمیر کے جواب میں بلوچستان کا اور کراچی میں یا اور جگہوں پہ یہ مسئلہ کھڑا ہمارے لیے وہ کرنے جا رہے ہیں، اور ان کی مداخلت صاف نظر آتی ہے۔ لہذا یہ جو معاملہ ہے کہ یہ اب جنگ ایک نیا رخ لینے جا رہی ہے کہ اگر کہ پاکستان اور بھارت جو ہے ایک دوسرے کے معاملات میں اس طرح سے ملوث ہوں گے کہ وہ اس کا فائدہ جو ہے بدقسمتی سے دہشت گردوں کو ہوتا ہے۔ اگر افغانستان پاکستان کے بھگوڑے طالبان کی مدد کرے گا تو اس سے طالبان مضبوط ہوں گے، اور اسی طرح دوسرے طالبان مضبوط ہوں گے جو یہاں پہ پناہ لیے ہوئے ہیں، یا جو یہاں سے کارروائیاں کرتے ہیں، یا جنہیں روکا جا رہا ہے لیکن ہم روک نہیں پا رہے ہیں۔ اسی طرح معاملہ ہے ہندوستان پاکستان کے درمیان جاری پراکسی وار سے، اس سے دہشت گردوں کو مدد ملتی ہے۔ میں سمجھتا ہوں کہ یہ کارروائی سارے ملکوں کو، افغانستان کو پاکستان کے خلاف بند کرنی چاہیے، بھارت کو پاکستان کے خلاف بند کرنی چاہیے، اور سیاسی مسئلوں کا سیاسی حل تلاش کرنا چاہیے۔ لیکن امتیاز صاحب، آپ کو یاد ہوگا کہ منموہن اور گیلانی ملاقات جب اپنا ہوئی تھی مصر کے شہر میں، تو اس وقت بھی جو ہے وہ یہی طے ہوا تھا کہ دہشت گردی کا جو معاملہ ہے اس کو بات چیت کے آڑے نہیں آنے دیں گے، لیکن پھر ہندوستان اس معاملے پہ اپنا اس پہ سسٹین نہیں کر سکا۔ تو جب بھی یہ معاملات ہوتے ہیں تو پاکستان کا تو یہ موقف رہا ہے کہ یہ جو دہشت گردی ہے یہ دراصل اس پیس ڈیل کو، پیس ٹاکس کو ڈی ریل ہونے کے لیے کی جاتی ہے، تو ہمیں چاہیے کہ ہم اس کو ڈی ریل نہ کریں بلکہ اپنے مذاکرات کو علیحدہ رکھیں، دہشت گردی کے معاملات کو علیحدہ سے ڈیل کریں۔ نہیں، دیکھیں یہ تو حالات پہ منحصر ہوتا ہے۔ اب اگر ممبئی ہو جائے گا، بھارتی پارلیمنٹ پہ حملہ ہو جائے گا، اری ہو جائے گا یا پٹھان کوٹ ہو جائے گا، بھلے اس میں پاکستان کا ہاتھ نہ ہو،
تو اس میں تو مسئلہ پھر بنتا ہے, حکومتیں دباؤ میں آ جاتی ہیں, اور بات چیت ظاہر ہے کہ ایسے ماحول میں کیسے جاری رہے گی. ہم کہہ دیتے ہیں کیونکہ ہمارے لیے آسانی ہے اس میں, لیکن میں سمجھتا ہوں کہ دہشت گردی بھی بات چیت میں ہونی چاہیے اور باقی ڈسپیوٹس پہ بشمول کشمیر بھی بات ہونی چاہیے. لیکن آپ کو لگتا ہے کہ اس طرح کی کوئی ابھی پیش رفت ہوگی جب یو این کے اندر یہ سارے معاملات ڈسکس ہوں گے؟ میرا خیال ہے کہ ابھی مجھے کوئی پیش رفت نظر نہیں آ رہی. البتہ اگر عالمی برادری یہ کرے کہ بھارت اور پاکستان کو جنگ کی طرف نہ جانے دے, اور بھارت اور پاکستان اور افغانستان کے درمیان جو غلط فہمیاں پیدا ہوئی ہیں اور جو اب تناؤ نظر آتا ہے, اسے کم کرنے کے لیے, ختم کرنے کے لیے شاید عالمی قوتیں اس میں متحرک ہو جائیں تو اچھی بات ہوگی. بڑی مہربانی امتیاز عالم صاحب, آپ نے ہمیں جوائن کے. ناظرین ملک نامیارہ دانشور سینئر تجزیہ نگار امتیاز عالم صاحب سنگت رہا گفتگو تام الدین سنگت پروگرام جو پورے تو پنجم میزبان فیاض ناچ کے اجازت سدائیں گے.